ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, नवां सां शेयर कयूं पिया। अगड़ा मां तौफ़ीक़ टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ अगड़ा वेझो नसीर मल्लाह जे घर मां नामालूम चोर घर जा ताला तोड़े लखें रुपयनि जी चोरी करे फ़रार थी विया। घर भाती सख़्त परेशान, पुलिस बेवस नज़र ईंदे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे अगड़ा मां तौफ़ीक़ टालपुर सां। जी तौफ़ीक़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगड़ा थाणे जी हद कोटमहर अली टालपुर वासी नसीर मल्लाह जे घर मां नामालूम चोर घर जे दरवाज़नि जा ताला तोड़े घर मां क़ीमती सामान जंहिंमें सोना ज़ेवर रोक रक़म, हिकु अदद बैटरी ऐं 2 अदद सोलर प्लेटूं चोरी करे फ़रार थी विया। होॾां घर मालिकनि खे इतला मिलण ते पहुची विया ऐं घर मालिकनि ॿुधायो त असीं इलाज लाइ गंबट गिम्स विया हुआसीं त नामालूम चोर घर सां गॾु हिकु बंदि जॻह जा कुंडा तोड़े मथां भित टपी घर में कैश रक़म, सोना ज़ेवर, हिकु अदद बैटरी ऐं 2 अदद सोलर प्लेटूं, कपिड़नि जा वॻा ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया। अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो, जेका पहुची तफ़सील वरिता ऐं जांच शुरू करे छॾी आहे। होॾां ॻोठाणनि जो चवणु आहे त अगड़ा ऐं आसपास मां अमुन जो पखी उॾामी वियो आहे। हर पासे चोरियूं फुरूं आम थी वियूं आहिनि। ख़ल्क़ ख़ुदा गैर महफ़ूज़ बणिजी वई आहे। शहरनि जे जान माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए पुलिस गश्त वधाए ॾुआरनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जी।